गाड़ी ॾिस भला गाड़ी सुठी लॻंदी। हाँ 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 ये तो होते रहे पे हमारे ना वो भी ना सेट तो ना हां मुझे भी सुन चने पटना हां आज नजर चने पटना तो गोड़े भालो में लाउती गोड़े ये लाउती गोड़े भालो में तमाम अब मां वरी इतने साल लगा मोटो ने मुझे गोठ का गुजर थिया नवाब खान सब कुछ जाने तो अजी अची वनी तो आने ने गोठ में जी तारक के वने तो उन्हें ने बेरे के पाए लियो ये गाल ही नहीं सकता वो पांगी दुश्मनी कराए असन हाँ वरी मन करे नवाब खान माना तीली वो तो लगा हां छो त सब जेके चोर हूं जवानी खान खावड़ी नवाब खान के सूर ॾींदा आया उन हथ में रखियो आहे विढ़िया बि पर हुन सां कयूं गद्दारियूं सभिनी सां मूंसे सां मूंसां मीर सां अवां सां सब एडी तो उन हिसाब सां ही मुझे मोहसिन आहे पुराणो मुझे साथी आहे अदा असगर जे बारे में मां छा चवां त बसि हिन चयो त हाणे रेडी थी तयारु थी हेॾे तोखे अचिणो आहे हाज़ुर बाबा पुराणा साथी आहियूं तव्हां मुंहिंजा पुराणा साथी हाजन साहब पंहिंजो ज़ुल्फ़ार बुर्दी आहे इरफान शेख आहे जेके बिल्कुलु भाइरनि वांगुरु दोस्त आहिनि बसि हाणे इनशा ताला अचण सां तव्हां पाण ॾिसो त केॾो बहितरीनु सेट लॻो पियो आहे हीअ मुंहिंजी औताक आहे त हुन हिसाब सां माना जीअं ॿाराड़ी जी औताकूं हूंदियूं आहिनि खजियूं आहिनि अंबनि जा वण आहिनि हिन पासे ॾांहुं ॿेरियूं लॻियूं पियूं आहिनि वॾा वॾा आंगण लॻा पिया आहिनि त हुन हिसाब सां माशाल्लाह मूंखे त तमामु ख़ुशी थी आहे असगर भाउ सेठ जेके माना अरेंज कया आहिनि तमामु बहितरीनु इंसाफ़ कयो अथई पंहिंजे एक्टरनि सां हर एक्टर खे पंहिंजे हिसाब सां जेके सेट ते ॾिना अथई माना घरु थियो त घरु औताक थी त औताक हाणे बाक़ी सीन कंदुसि त पोइ ख़बर पवंदी त मां आहियां छा माशाल्लाह एंट्री ॾाढी फर्स्ट क्लास लिखियन न इहो त मां पढ़ी ऐं माण्हुनि जे फ़ोननि ते ॿुधी त बाबा असद कुरैशी कॾहिं तो दबंग एंट्री करे बाबा कहिड़ी दबंग जिन असां रोज़ त आहे सोशल मीडिया ते पढ़ूं ऐं पंहिंजो यूट्यूब ते दोस्त रखनि था तमामु जल्द तकरार ड्रामे में असद खान कुरैशी जी दबंग एंट्री मुंहिंजो दबंग ते एक्टर आहिनि मूंसां गॾु मिलंदासीं त इनशाला दबंग ई कंदासीं अलाह ख़ैर कंदो इनशाला कमु भलो कंदासीं दुआ कजो सिंधवासियो त तव्हांजी उमेदुनि ते मां पूरो लहां हमेशह कोशिशि कई आहे बाक़ी आहे इज़त त अलाह जे हथ में अलाह खां असगर साहब अॼु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त असद साहब दादू में आयो आहे असांजी तकरार ड्रामे ते ऐं अॼु तमामु सुबुह साण आया हो न त मंझंदि जो ईंदा हो अॼु सुबुह साण तव्हां बि अची चुका हो छा चवंदो असद साहब जे बारे में त हिन ड्रामे में आया आहिनि ऐं छा था महसूसु कयो मूंखे ख़ुशी इहा ॻाल्हि जी थींदी जो मुंहिंजे ड्रामे में पहिरीं जेको हाजन भाउ सीनियर हो हाणे वरी असद भाउ सीनियर जेको आहे हिन ड्रामे में जेको आहे अचे पियो ऐं अलाह कंदो त ड्रामे खे अञा वधीक इज़त मिलंदी ऐं मुंहिंजी टीम जा जेके बि अदाकार आहिनि ख़ासि करे मां हाजन भाउ जी तारीफ़ नथो कयां 13 ॾींहं रहाईस 14 ॾींहं रहाईस पर अलाह सां ख़ुशि करे थो वीचारो दाह न कंदो ठीकु आहे जेको आहे तुंहिंजी इज़त असांजी इज़त आहे जेके बि आहिनि अदाकार सभु मुंहिंजा भाइर आहिनि दोस्त आहिनि तव्हां मुंहिंजा उस्ताद हो तव्हां सीनियर हो मुनाफ़िकी बि न आहे हिकिड़ी हूंदी आहे मुनाफ़िकी न आहे हीअं हूअं असां त कुझु बि न आहियूं जेको कुझु थिया आहियूं तव्हांजे अॻियां ई थिया आहियूं तव्हां सां गॾु कमु करे सो अलाह कंदो ड्रामे खे इज़त मिली त सम्झि असांखे मिली सभिनी दोस्तनि जी इज़त आहे अबा सभ खां पहिरीं ऐं आख़िरी ॻाल्हि इहा आहे त तव्हां पाण भला भली अलाह जी ज़ात ठीकु आहे जो तव्हां सां मुंहिंजो फिल्मनि जे हवाले सां 20 खां 22 साल साथ रहियो ठीकु आहे त
उन खां पोइ ही तव्हां ड्रामो शुरू कयो, इन में सभु अदाकार हुआ, सिर्फ़ु आउं कोन हुयुसि, त नियतुनि ते सॼो दारोमदार हूंदो आहे। आहे त असां उहो ई साॻा ॿाहिरि हुयासीं, उहो ई तालकात हुयासीं, उहो ई फ़ोननि ते कचहरियूं हूंदियूं, कॾहिं तव्हां फ़ोन कंदा हुओ, कॾहिं मां कंदो हुउसि, त हाल अहिवाल थींदा रहंदा हुआ। त मूं सोचियो बि कोन हो त हिन ड्रामे में मुंहिंजी एंट्री थींदी, हक़ीक़त थो ॿुधायां। त मां हिनखे दुआ ॾींदो हुउसि, मुंहिंजो अलाह ताला कामयाबु करे यार, मुंहिंजी दुआ आहे। जेकॾहिं आउं न आहियां त रूहानी तौर ते तोसां गॾु आहियां, असांजी इहा दोस्ती या भाइरी या मुहबत क़ाइमु ऐं दाइमु रहंदी। और राइटर बि असांजो जेको आहे उहो नूर ज़वर आहे, जे साम्हूं इलाही कमु कयो आहे। पत्थर दुनिया थियो, वकोड़ल वजूद थियो, अली जो ग़ुलाम थियो, बग़ावत थी, खोड़ फिल्मूं, खोड़ ड्रामा नूर ज़वर जा मूं कया। तमामु भलो लिखंदो आहे, बहितरीनु आहे, हिन दौर खे सम्झे थो, हा ऐं ॿाराड़ी खे ख़ासि तौर ते तमामु वधीक सम्झे थो। बिल्कुलु उहा जेका चवंदा न ॾुखायल जेका रग आहे, दुखती हुई नस को पकड़ता है, त उन हिसाब सां हू सम्झे थो, नफ़्सियाती तौर ते बि, साइकोलॉजी तौर ते बि, सिंधी माण्हू ॿाराड़ी जो जेको 80% ॿाराड़ी हारी नारी आहे, उहो छा थो ॾिसणु चाहे, उनखे फोकस करे हू तमामु बहितरीनु लिखंदो आहे। माशाल्लाह। तमामु वधीक हाणे तव्हां पाण ॻाल्हायो। मां छा ॻाल्हायां, तव्हां जेको आहे ॻाल्हायो सभु कुझु जेको आहे। बहरहाल चौधरी साहब जी कामयाबी में नूर साहब जो बि वॾो हथु वॾो आहे, हथु छो आहे। त हुन जेको ड्रामो लिखियो आहे ऐं गिरफ़्त ड्रामे जी बिहारी आहे, हा बिल्कुलु। सा कुझु ॿी बिहारी अथई हिन चकर। हर ड्रामे में छा आहे त स्टार्ट वाक़ई भली रहंदी आहे, पर विच में को गड़बड़, को कुझु मैनेजमेंट जे करे कुझु अक्सर थींदियूं आहिनि, पर हिन ड्रामे खे चौधरी साहब टुटणु न ॾिनो आहे। उनजो मक़सदु हिकिड़ो माना पहिरीं ॻाल्हि इहा आहे, जन बाताम सीनियर, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त स्टोरी, ॿी ॻाल्हि आहे त अदाकार कास्ट, टीं ॻाल्हि आहे लोकेशन, चौथीं ॻाल्हि आहे डायरेक्शन। जी जंहिं बि माना जेको आहे माना प्रोजेक्ट या ड्रामे जूं इहे शयूं 4 मज़बूत हूंदियूं न, त मूंखे इहो उमेदु आहे त उहा शइ जेको आहे कामयाबु थींदी। छो जो त हिकु त सीनियर अदाकार आहिनि, ॿियो ॻाल्हि इहा आहे त कोशिशि कंदा आहियूं त लोकेशन सुठे में सुठी थिए, ॿियो सभिनी अदाकारनि जो पंहिंजो पाण में साथ आहे। यार हिन खां वधीक ॿी कहिड़ी लोकेशन थींदी। हाणे मां अॼु मुंहिंजो पहिरियों ॾींहुं आहे, जी हाणे पहिरें ॾींहुं त माशाल्लाह मुंहिंजी दिलि तमामु खटे वरिती, ऐं बिल्कुलु दिलि बाग बहार थी वई। बिल्कुलु हे सेट ॾिसी करे, इहे लोकेशन ॾिसी करे, माना प्योर ॿाराड़ी जी जीअं ओताकूं थींदियूं आहिनि, ऐं उन में वॾा आंगण थींदा आहिनि, ऐं चइनी पासनि खां वण हूंदा आहिनि, हरियाली सावक ई सावक हूंदी आहे। जॾहिं दर खां ॿाहिरि निकिरूं था त माशाल्लाह गोॾे जी त कणिक थी वई आहे, त सावक माना ईअं साओ ॼण कारपेट कालीन विछायो पियो आहे। मां ॾिसी ख़ुशि थी ऐं वियुमि। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॾाढी सुठी लॻी त घटि में घटि हफ़्तो पूरो, तव्हांखे ॿुधायो त असां सभु तव्हांजी उतां जी हिते आहे, हफ़्तो पूरो रंग रोगन सॼी उताकनि खे सेट करे ॾिनई। ॿियो ॾींहुं मूंखे घुराई, वेठासीं गॾु हुते बाहि ते, त मूंखे